बंद करण मतलब इसकी बंद करण साल मुकम्मल करा कार मावा जेके भी इदारा जेके भी ऑफिसूं जेके भी असांजे इदारे आहिनि क्लर्क हुजे हेल्थ वारा हुजनि एजुकेशन वारा हुजनि नोट्स वारा जेके भी सरकारी कंपनियूं आहिनि इन लाइ अर्ज़ी विवाद पर तव्हां ताला बंदि करे कार वावा ठप थिए पाण न घुमो पाण पंहिंजे स्टेशन ते मौजूदु हुजो आयो वियो हुजे कमु त असांखे गैराज़ो न करे वञे कुझु असां गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु जंग भी कयूं था गवर्नमेंट को हासिल करण लाइ कोशिशि भी कयूं था असां बग़ावत नथा कयूं ख़ुदा गुरू हक़ ॾियण लाइ ज़ाहिर आहे जेका धुर आहे जंहिंखे ताक़त लाइ पर अख़्तियार न उहो हमेशह इहो कई आहे जेको घुरे थो चङो नुक़सानु हूंदो तो नुक़सानु पहुची था छोकिरा असांजे परपुट थी करे पोइ विज़िट्स बि कनि गैराज़ बि कनि वरी असां बायोमेट्रिक पहिरियों लोड़ींदासीं एहतियात सां अचो ॿारनि खे बि न कयो ॿार बि कलाक सवा अचनि ॿार कलाक सवा में खां वञी ॿ अखर ॾेई करे होमवर्क ॾियनि था ॿ अखर पढ़ाइनि था कलाक सवा खां पोइ हेडमास्टर साहिब मर्ज़ी ॿारनि खे ऑफ कयो रहियो तव्हां वियो पंहिंजी सिग्नेचर करे कुझु टाइम तव्हां वियो वरी पंहिंजे सां कोशिशि कंदा दोस्तनि गॾु त बायोमेट्रिक करण सां अहिड़ी कोशिशि कयूं था उहे बि इन अमल में असां गॾु उनखे चवंदा आहियूं त असां गॾु बि आहियो साथी बि आहियो असांजी ताक़त बि आहे असां इहा रिलीफ मिलणु घुरिजे कलाक ॿ वेठा दोस्त पंहिंजे घर ते हलिया वञनि कोई बेवक़्तु वेहणु ख़ाली वेहणु आसान कोन्हे त इन ते ॻाल्हि ॿोल थी ॿियो महिरबानी